अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम धरती जा सितारा में तव्हांजी होस्ट बाक़ पीरज़ादा जा खोड़ सारा सलाम क़बूल कंदा। अॼु असां जंहिं सितारे जे घर मौजूदु आहियूं उन जी मां छा तारीफ़ कयां। उहा पाण हिकु बहादुर ऐं मशहूरु शाइरा आहे। मज़मून बि तमामु बहितरीनु ऐं अलाए केतिरा लिखिया अथई ऐं एट अ टाइम सिंधी, हिकु ई वक़्त में सिंधी ऐं उर्दू लिखी रही आहे, शाइरी लिखी रही आहे, नसर लिखी रही आहे ऐं फेमिनिस्ट आहे, एक्टिविस्ट आहे ऐं उनजी हिकिड़ी पंहिंजी बुर्दबारी, हिकिड़ी पंहिंजी ज़िंदगी, हिकिड़ी पंहिंजी लाइफ स्टोरी आहे जेका तमामु औरतुनि खे इंस्पायर करे रही आहे। उन पंहिंजी लाइफ ते पंहिंजी आत्मकथा बि लिखी अथऊं। असां अॼु जे प्रोग्राम में, अॼु जे इंटरव्यू में उन हवाले सां बि संदसि सां कचहरी कंदासीं। वधीक तव्हांखे इंतज़ारु नथा करायूं। अॼु जो असांजी महिमान आहे अतिया दाऊद साहिबा। अस्सलाम वालेकुम अतिया। वालेकुम सलाम। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? मां ठीकु आहियां। थैंक यू सो मच, तव्हां पंहिंजो टाइम असांखे ॾिनो ऐं सभ खां पहिरियों त मां तव्हांजी गेटअप जी तमामु तारीफ़ कंदसि। तव्हां तमामु ख़ूबसूरत साड़ी पाती आहे ऐं मूंखे पर्सनली साड़ी मुंहिंजी फेवरेट ड्रेस रही आहे ऐं तव्हांखे ॾिसी मूंखे अञा इन शइ खे अञा पसंदीदा फेवरेट थी वेंदी आहे। जो माण्हू जीअं चवंदा आहिनि त ड्रेस माण्हूअ जी जेका हूंदी आहे उहा माण्हू जेको ईज़ीली कैरी करे, उनजो गेटअप, उनजी रिप्रेज़ेंटेशन जेका हूंदी आहे उन में उनजी पर्सनैलिटीअ जो वॾो हथु रहियो आहे। पोइ तव्हां जी जेका पंहिंजी पर्सनैलिटी आहे, हिकिड़ी त अपीयरेंस आहे, तव्हांजी फिज़िकल अपीयरेंस आहे, बज़ाहिरी माण्हू जेको नज़र अचे थो, पर तव्हांजी जेका पंहिंजी लाइफ रही आहे, तव्हांजी शाइरी रही आहे, हिकिड़ी तव्हांजी इंटरनल जेका तव्हांजी पर्सनैलिटी डेवलपमेंट आहे, उन में तव्हां अॻु में त असांखे ॿुधायो त हथु तव्हां कंहिंजो था सम्झो त वधीक हथु कंहिंजो आहे? मां सम्झां थी मुंहिंजो पंहिंजो ई आहे वधीक, इन करे जो मूं इलाही देरि सां ऐं काफ़ी हिकिड़ो सफ़र तय करण खां पोइ सम्झो त मां छा थी चाहियां। अच्छा। त उन में वधीक मुंहिंजो ऐं मुंहिंजी ज़िंदगी जो उन सफ़र जो हथु रहियो आहे ऐं उन खां सवाइ पोइ अॻियां वञी ऐं मां इहो ॻोल्हींदी वई आहियां त मूंखे कहिड़े तरह सां किथे ऐं कीअं उन्हनि रस्तनि ते मां वञा ऐं उन्हनि माण्हुनि सां कयो आहे। पर बुनियादी तौर ते माण्हू जी पंहिंजी हिकिड़ी स्ट्रगल हूंदी आहे, न त उन साॻी तरबियत में मुंहिंजा सभु भाउर भेनर ऐं मुंहिंजा इलाही सारा माइट आहिनि जेके असां हिकिड़े ई माहौल में पलियासीं, पर उन्हनि सभिनी उहो साॻियो मंज़िल ॾांहुं त कोन विया, हर कंहिंजी अलॻि अलॻि हुई। सो बहरहाल उन में इहो आहे त मुंहिंजो पीउ सुघड़ शाइर हो। असां मुल्ला ख़ानदान सां तालुक़ु रखूं था ऐं मज़हब असांजो पेशो आहे। मुंहिंजो पीउ मस्जिद जो पेश इमाम हूंदो हो, जनाज़ा नमाज़ पढ़ाईंदो हो ऐं असां पंहिंजे ॻोठ खां पोइ ॿियनि मुख़्तलिफ़ शहरनि में वेंदा हुआसीं त उते बि असां मस्जिद जे हिजरे में रहंदा हुआसीं। त मस्जिद जे अंगणनि ते रांदि खेॾंदे मुंहिंजो नंढपण गुज़रियो आहे, पर उन जे बावजूद बि हिकिड़ो मज़हब जी इंतिहा परस्ती मूंखे कॾहिं नज़र न आई हुते। बिल्कुलु। ऐं मुंहिंजो पीउ सुघड़ शाइर हो त उहो उते समाणी जी नमाज़ खां पोइ उते महफ़िल जमंदी हुई मस्जिद जे अंगण ते ऐं उते उहे शाइरी ॿुधाईंदा हुआ जेको मां ॿुधंदी हुअसि। त हिकिड़े तरह सां जेके मुंहिंजे ॿिया भाइर भेनर बि ॿुधंदा हुआ, पर मूंखे उन सॼी शइ खे घणी उन शइ जो इम्पैक्ट असरु थियो? हा, मतिलबु मूंखे ख़बर कान हुई, उहा त इलाही देरि सां पोइ थी। ऐं उन खां अलावा मां कंहिं अदबी ख़ानदान सां तालुक़ु बिल्कुलु कोन पई रखां। मुंहिंजे घर में हिकिड़ी नंढड़ी संदूक हूंदी हुई सिर्फ़ु, जंहिंमें 4-5 किताब हूंदा जेके बि BA जे कोर्स ते या इंटर जे कोर्स ते रखियल। ज़ीनत हो ऐं इन खां सवाइ जहारा नाविल हो जेको, ऐं मुख़्तलिफ़ अहिड़े तरह सां जेके कोर्स में ई पढ़ाया वेंदा आहिनि। त उहे हमल फ़क़ीर जी शाइरी हुई जेका मुंहिंजो बाबा पढ़ंदो हो, शाह बिटाई जो रिसालो हो, त तमामु थोरा किताब हुआ। उन खां पोइ मां जॾहिं ॻोठ खां नवाबशाह आयसि त उते मुंहिंजो हिकिड़ो भाणेजो हो जंहिंजी जवानीअ में वफ़ात करे वियो, बशीर अहमद लाड़िक। त उन जा कुझु किताब हुआ अदबी जेके मां उतां पढ़िया, पर मूंखे को अहिड़े तरह जो माहौल कोन मिलियो ऐं न को मूंखे का ख़बर हुई त अदब जी का हिकु अलॻि दुनिया हूंदी आहे या जंहिंमें या अदीब ठहण बि को हिकिड़े तरह सां मतिलबु ज़िंदगीअ में स्टैंड रखे थो किथे त अदीब बि ठहिबो आहे। मूंखे इन्हनि सभिनी शयुनि जी का ख़बर कान हुई ऐं आस्ते आस्ते मुंहिंजो सफ़र उन ॾांहुं। पोइ तव्हांखे इन रस्ते ते ज़रूरु मुश्किलातूं बि पेश आयूं हूंदियूं ऐं क्रिटिसिज़म जो बि फेस तव्हां कयो हूंदो त हिकिड़ी औरत वरी इन रस्ते ते हली पई आहे, वरी जंहिंजो को बैकग्राउंड बि न आहे, त ख़ानदान में मिटनि माइटनि में हिकिड़ी नई ॻाल्हि हूंदी ऐं माण्हू काफ़ी हुनखे तव्हांखे जज कंदा हूंदा, जजमेंटल सोच रही हूंदी। असल में ॾुखियायूं इन तरह सां त घटि ई रहियूं हुयूं जो असां कंहिं मतिलबु वॾेरे ख़ानदान सां तालुक़ु कोन हो
त हिकिड़ो मिडिल क्लास जो ख़ानदान हूंदा आहिनि उहे उहे ई सर्वाइव करे रहिया हूंदा आहिनि, ॻोठनि खां शहरनि ॾे ट्रांसफ़र कंदा आहिनि ऐं पढ़ंदा आहिनि, मतिलबु हिकिड़े तरह सां सर्वाइव करे रहिया हूंदा आहिनि उहे ख़ानदान। त मां ओड़े ख़ानदान सां लोअर मिडिल क्लास फैमिली सां मुंहिंजो तालुक़ रहियो ऐं असां शहरनि ॾांहुं आयासीं। हा, पर छाकाणि त जेकॾहिं मां उन्हनि में ई पढ़ंदी रहां, डॉक्टर ठहां, इंजीनियर थियां, त ख़ानदान वारनि जे लाइ उहा ॻाल्हि वॾी कान हुई त छोकिरियूं पढ़नि। पर छाकाणि त मां पंहिंजी साइंस जी पढ़ाई छॾे ऐं वरी आर्ट्स जी तरफ़ आयसि, या मां ॾींहं सॼियूं रातियूं सॼा ॾींहं किताब वेठी पढ़ंदी हुअसि, त इहा हिकिड़ी ॻाल्हि हुई जंहिंजे लाइ उन्हनि खे हिकिड़े तरह सां ॾुखु थींदो हो, तशवीश थींदी त हिकिड़ी एॾी ख़ानदान जी एतिरी ज़हीन छोकिरी हिनखे ख़बर न आहे छा थियो आहे, जो हीअ का साइंस जी डिग्री वठण खां सवाइ हीअं ईअं वेठी सॼो ॾींहुं किताब पढ़े ऐं कुझु लिखे वेठी। त हुननि खे मूंसां हमदर्दी थींदी, मूं ते रहम ईंदो हो त हीअ ईअं छो थी करे, जॾहिं त हीअ डॉक्टर ठही सघे पई, इंजीनियर थी सघे पई, पर हीअ ईअं छो पई करे। त इन तरह सां हो बाक़ी ॿिया बि जेके नंढा नंढा जेके बाउंड्रीज़ हुयूं जेके मूं, या जेके नंढियूं नंढियूं भितियूं हुयूं जेके मूं मतिलबु उन्हनि ॾींहंनि में टपियूं, त उन्हनि ॾींहंनि में अकेलो सफ़र करणु ॾाढो हिकिड़ो मायूब सम्झो वेंदो या छिरकाईंदड़ ॻाल्हि हूंदी, त उहो मां रिस्की हूंदो औरत जे लाइ, मतिलबु हिकिड़े तरह सां रिस्की त छो हूंदो, पर हिकिड़ो तरह सां टेबूज़ हुआ त औरत सां गॾु, यानी ॻोठ में बि केरु कंहिंजे घर वञे थो त हिकिड़ो नंढिड़ो छोकिरो भले उन खां बि नंढो हूंदो त हीउ उनखे छॾे ईंदो, हुते हिन घर ते छॾे ईंदो, या भले के ॿार खे बि गॾु खणी वञे, वठी वञे, त अकेली न वञे। त इन्हनि सभिनी शयुनि सां मूंखे उन्हनि ज़माने में का ख़बर कान्हे त फेमिनिस्ट सोच छा हूंदी आहे, फेमिनिज़म छा हूंदो आहे। पर इहो मुंहिंजी ज़ात जो झगड़ो जेको मां उते बि ॻोठ में बि विड़ी रही हुअसि, त केरु ॿार मूंखे किथां छो, जॾहिं मां मतिलबु उन टीनेजर में दाख़िलु थियणु लॻसि, नंढड़ा ॿार त ईअं घुमंदा रहंदा आहिनि, 6हों दर्जो पढ़ंदी हुअसि त मां पंहिंजे नवाबशाह में पंहिंजे भेण जे घर रहंदी हुअसि, त उते मूंखे मोकिलण जे लाइ ॻोठ आयल हुअसि, त केरु हो कोन जेको मूंखे शहर वठी वञे। त मुंहिंजा स्कूल खुलण वारा, त मूं ज़िद कयो पंहिंजे माउ खे, चयो त मां अकेली रेल में सफ़रु कंदसि, त मुंहिंजी माउ चयो त इहो त मुमकिन कीअं हूंदो, इहो त मुमकिन कोन्हे। आख़िरकार जॾहिं मूं हुनखे इलाही ज़्यादा चयो त पोइ हुन चयो त ठीकु आहे, ॻोठ जे हिकिड़े छोकिरे खे हुन ख़र्ची ॾिनी त हिनखे वञी स्टेशन ते चाढ़े अचु, त उहो डबरे जी स्टेशन असांजी ईंदी आहे, इलाही चङो ख़ासो परे रस्तो हो। त उहो छोकिरो मूंसां गॾु हलियो, जॾहिं थोरो अॻियां हलियो त हिनखे दड़का ॾेई, इन करे उहो छोकिरो अकुल में हिन सां उमिरि में हर तरह सां मूंखां नंढो हो ऐं मूंखां घटि हो। त मूं हुनखे चयो त तूं हितां भाॼी मां पाण ई वेंदसि। पोइ मां पाण ई उहा बैग मथे ते खणी ऐं डबरे जे स्टेशन ते आयसि ऐं उते मूं डबे, मतिलबु इहा मुंहिंजी इलाही वॾी अचीवमेंट हुई। मूंखे नथो लॻे त मां हींअर जेकॾहिं मूंखे दुनिया जो वॾे में वॾो अवॉर्ड मिले त मूंखे एतिरी ख़ुशी पुॼी सघंदी जेतिरी उन वक़्तु ई। त मां डबरे जे स्टेशन ते, मां सम्झां थी मां पहिरीं छोकिरी हूंदसि त जंहिं पंहिंजी हिकिड़ी सन्हड़ी सन्हड़ी कराईअ वारो हथु हीअं अंदरि करे ऐं चयो नवाबशाह जे लाइ अधु टिकेट। त उहो पाण हेॾां हेॾां हैरान थी वियो त इहे केरु छा आहे, ऐं एॾे एतमाद सां मां टिकेट वठी स्टेशन ते वेठसि, घर वियसि। त इहो मुंहिंजो हिकिड़े तरह सां सफ़र हो जंहिंमें मां इहो सभु कुझु अकेली तय करे रही हुअसि। त उन में ईअं न आहे त मूंखे को उन जे लाइ, ऐं मूंखे ज़ाहिर घर वञी पंहिंजी भेण बि खां इलाही ज़्यादा दड़का पिया, पर उन जे बावजूदि बि मूंखे इहो कोन, मूंखे गिल्ट कोन हो उन ॻाल्हि जे लाइ। मूंखे लॻो त मां इहो सही कयो आहे, त मां छो नथी करे सघां। हुयो तव्हांखे पाण खे बि। हा, त इन तरह सां मुंहिंजो सफ़र अॻियां वधंदो रहियो। ऐं तव्हां जेका लिखण जी तव्हांजो सफ़र शुरू थियो, त तव्हां कहिड़ी उमिरि में लिखियो? पहिरियों दफ़ो तव्हां कॾहिं लिखियो? छा लिखियो? शाइरी लिखियव की न के ॿ सिटरूं लिखियव? न, पहिरें जॾहिं मुंहिंजो लिखण जो सफ़र शुरू थियो उहो नंढी उमिरि में ई हो। इहो 6हें दर्जे में जॾहिं मां हुते पढ़ंदी हुअसि, या शायदि उन खां पहिरीं जॾहिं ॻोठ में रहंदी हुअसि, त मुंहिंजा ख़त ॾाढा मशहूरु हूंदा हुआ। उन ज़माने में ख़त लिखिबा हुआ त मां पंहिंजे भाइरनि खे ख़त लिखंदी हुअसि, या मुंहिंजी भाणेजियूं जेके मुंहिंजे मूंखां 4 साल वॾियूं नंढियूं हुयूं, ईअं मतिलबु मुंहिंजी दोस्त हुयूं, उन्हनि खे ख़त लिखंदी हुअसि त उहे हिकु नज़म में लिखंदी हुअसि। ऐं ॿियो मुंहिंजो सेंस ऑफ ह्यूमर ॾाढो सुठो रहियो आहे। त मुंहिंजे भाइरनि जो बि त उन में के ॻोठ जा अहिड़ा वाक़िया थींदा हुआ त जेके मज़ाया हुआ। मुंहिंजो पीउ बि अहिड़े क़िस्म जी शाइरी कंदो हुओ, गढ़ शाइरी हूंदो हुयो, मतिलबु उन जे तरह सां, पर उहा का मूंखे यादि न हूंदी उन वक़्तु। त मां उन में उहे वाक़िया लिखंदी हुअसि ऐं उहे ख़त में लिखंदी हुअसि। त मुंहिंजी भेणवीअ बि इन ॻाल्हि खे एतिरो ज़्यादा पसंदि कंदो हो, जो हू कॾहिं बि ईअं छोकिरियुनि जा ख़त न ॻोल्हींदो हो, पर
पंहिंजी धीउ खे चवंदो त अतिया जो ईंदो त मां खोलींदुसि। पहिरीं हुननि जे ऑफिस में वेंदा हुआ ख़त, त उहे ख़त पोइ सॼो ॻोठ में या उते नवाबशाह में पढ़िया वेंदा हुआ। ईअं तव्हां छहें खां पंज, छहें में त मां चङी वॾी हुअसि, पर मां चौथे पंजे दर्जे में जॾहिं ॻोठ रहंदी हुअसि। जॾहिं नवाबशाह आयसि या हैदराबाद आयसि त ईअं मुंहिंजा ख़त संभाले ख़ानदान वारा संभालींदा ऐं हिक ॿिए खे पढ़ी ॿुधाईंदा हुआ ऐं खिलंदा हुआ। या ईअं असां गॾिजी को फैमिलीअ में कंहिं सफ़र ते वियासीं त उनजो सॼो नंढिड़ो सफ़रनामो ठाहे नसर में, त बहरहाल मूंखे बि इहा ख़बर कान्हे त इन जो को अदब सां तालिक़ आहे। मूंखे नंढपण खां वठी सभु इहो फीड कंदा हुआ त तूं, मां पढ़ाई में होशियारु हूंदी हुअसि त उहे चवंदा त तोखे डॉक्टर ठहिणो आहे, ऐं मूंखे बि इहा ख़बर हुई त मां डॉक्टर ठहंदसि। मूंखे कंहिं बि कोन्ह चयो त तुंहिंजो अदब ॾाढो रुझान आहे त तूं अदबी किताब पढ़, इन जे लाइ कुझु बि न हो। इन तरह सां जेको पोइ वरी जेको मुंहिंजो अदब जो ॿियो सिलसिलो हो त मुंहिंजी भाणे, मुंहिंजी मामे जी धीउ आहे ऐं सकीना लाड़िक हुनजो नालो हो, त उहा हिन में हिलाल पाकिस्तान में जॾहिं सुगड़ियुनि सत सुफ़ो ईंदो, फहमीदा हुसैन हुनजी इंचार्ज हुई, उन में हुन हिकिड़ी ॿ कहाणी लिखी हुई, त उहा उनजी कहाणी उते छपजंदी हुई। त मूं बि उन्हनि ॾींहंनि में हिकिड़ो नंढिड़ो जेका असां हिकिड़ी नज़म उहा मूं लिखी ऐं ईअं पोस्ट दॿे में विझी छॾी पंहिंजे असली नाले सां। त उन्हनि ॾींहंनि में मां त सोचे बि न पई सघां, हालांकि मुंहिंजी उन कज़िन जी माउ ॾाढी कंज़र्वेटिव हूंदी हुई, जेका असल में उहा मुंहिंजी कज़िन ईअं त मुंहिंजी भेण जी धीउ हुई, मुंहिंजे पीउ जी अॻियाई थी हुई, त उहा ऐं मुंहिंजी मामे जी धीउ बि हुई, त उहा कंज़र्वेटिव हुई। मुंहिंजा भाउर त हुआ बि कोन, मुंहिंजो वॾो भाउ त बिल्कुलु कोन हो। मुंहिंजो भाउ उन्हनि ॾींहंनि में लंडन में हो पढ़ाईअ जे लाइ। उनखे मुंहिंजे ॿिए भाउ, मुंहिंजी भाभीअ ईअं शिकायत कई त उन मूंखे हिकिड़ो ख़तु लिखियो हो त मां त सोचे बि न पियो सघां त तूं इन्हनि मसइलनि में पइजी वेंदी आहे। हाणे अख़बार जहां में तुंहिंजी मथां सरवर्क ते तस्वीर छपजंदी ऐं अंदरि लिखियलु हूंदो तारिफ़ फलां सुफ़े पे लहज़ा फरमाइए, मतिलबु हिकिड़े तरह सां मूंखे हिन जो कयो। त उन में पोइ मूं हुनखे हिकिड़ो ख़तु लिखियो त मां तव्हांखे पंहिंजो नालो वापसि, तव्हांजी ज़ात वापसि थी कयां, मां हाणे जेको आहे सो अतिया लाड़िक न सराईंदसि, बाक़ी मां मुंहिंजे पीउ जो नालो खसण जो कंहिंखे बि अख़्तियार कोन्हे। त इन तरह सां मुंहिंजो हिकिड़ो इहे रिएक्शन हो। उन खां पोइ मुंहिंजे भाउ खां त उहा ॻाल्हि बि विसरी वई। मुंहिंजो भाउ बि उन वक़्तु कंहिं मूड में हूंदो लिखियो, हालांकि मुंहिंजो भाउ बिल्कुलु बि, वॾो भाउ महमूद लाड़िक, उहो तमामु घणो रोशन ख़्यालु हो, मूंखे सॼी रोशन ख़्याली उन खां मिली। उन मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई त मुंहिंजो पीउ जेको जिन्नाती हो, जिन कढणु वेंदो हो, ऐं मुंहिंजो जेको आहे त तावीज़ असांजे घर रुॻो माण्हू अची असांजे घर जो पाणी पंहिंजे ॿारनि खे पीआरींदा ऐं चवंदा हीउ ठीकु थी वियो। त एतिरी मां नंढड़ी हुअसि, मुंहिंजे भाउ मूंखे ॿुधायो त माण्हुनि जा अक़ीदा छा थींदा आहिनि, मज़हब जो रूह छा हूंदो आहे, मज़हब छा हूंदो आहे। त मुंहिंजे वॾे भाउ मूंखे रोशन ख़्यालु ठाहियो, वरी उहो ई मूंखे एतिराज़ु थो करे त तूं ऐं रद्द अमल में मां नालो ई लिखणु छॾे ॾिनो। हुनखे त यादि बि न हो काफ़ी सालनि ताईं। पोइ उन खां पोइ वरी उन गुस्से में मां न लिखियो कॾहिं बि। उन खां पोइ मां सिर्फ़ु अदबी किताब पढ़ंदी हुअसि। उन पॉइंट तां तव्हां अतिया लाड़िक सां अतिया दाऊद थी वियसि मां, ऐं उन खां पोइ मां सिर्फ़ु किताब पढ़ंदी हुअसि। ऐं हिते मां जॾहिं कराची अची वियसि ऐं मुंहिंजो सिर्फ़ु जेको हूंदो हो हिकिड़ी लाइब्रेरी खां, तॾहिं किताब एॾा आसानीअ सां अवेलेबल कोन हूंदा, न को असांखे ख़रीद करण जी एतिरी सघ हूंदी हुई। बस में चढ़ी ग़ालिब लाइब्रेरी, लियाकत लाइब्रेरी, फलां लाइब्रेरी, उन्हनि में दोस्तनि जे घरां सिर्फ़ु किताब वठंदी हुअसि। पोइ वरी अहमद सलीम सां असांजी मुंहिंजी दोस्तूं हुयूं, कुझु असांजो गॾियल, उनजे करे अहमद सलीम सां दोस्ती थी। त मुंहिंजो जेके दोस्त हुयूं मुंहिंजे घर में हूंदियूं, सारा शगुफ्ता हुई, सारा शगुफ्ता, सरवत सुल्ताना मुंहिंजो दोस्त हुयूं वेझो, ऐं अहमद सलीम बि हिते हूंदो हो। त मां ईअं ई पंहिंजी असां शाइरी करे दोस्तनि खे ई ॿुधाईंदा हुआसीं, ईअं हूंदो मूंखे कॾहिं हो कोन। त अहमद सलीम खां पुछण खां सवाइ मुंहिंजी शाइरी खणी हले पियो, मतिलबु हिकिड़ो हुजत वारो दोस्त हो। ऐं उन जफ़ाकश में मनी शाइब करे छॾी। त पोइ जॾहिं मूंखे जफ़ाकश जो उहो मैगज़ीन मिलियो त उन खां पोइ मूंखे, ऐं उन में ज़ाहिर आहे त मुंहिंजो इहो फस्ट ड्राफ्ट जी शाइरी हुई। पोइ मूंखे इलाही शर्मिंदगी थी। पोइ मूं चयो त मां हाणे पंहिंजी शाइरीअ खे ऑन कंदसि, जीअं ॿिया माण्हू वञी ईअं छापनि अलाए कहिड़े तरह सां छापनि। पर पोइ उन खां पोइ मूं शाइरीअ खे ऑन कयो ऐं उन तव्हांजी सफ़र शुरू थियो। हा, पोइ मूं पंहिंजी शाइरीअ खे पाण ॾिनो माण्हुनि खे, पाण छपायो। पर वरी 1980 जो ॾहाके खे मां सम्झां थी त मूं लिखणु शुरू कयो, मतिलबु संभालणु शुरू कयो आहे। नाज़रीन, अतिया दाऊद सां दिलचस्प कचहरी जारी रहंदी, वरी वधीक कचहरी कंटिन्यू कंदासीं नंढड़ी ब्रेक खां पोइ।
वेलकम बैक नाज़रीन, हाज़िर आहियूं ब्रेक खां पोइ। अतिया दाऊद सां दिलचस्प कचहरी जारी पई थी हले। उन हवाले सां असां शाइरी जे हवाले सां तव्हां सां ज़िक्र कयो त तव्हां कहिड़े एज में, कहिड़े ॾहाके में तव्हां शुरू कई शाइरी। ॿियूं जेके तव्हांजूं लिखणियूं आहिनि, तव्हां मज़मून बि तमामु लिखिया आहिनि ऐं आत्मकथा बि तव्हां लिखी आहे पंहिंजी लाइफ ते। उहो उन हवाले सां असांखे, असांजे व्यूअर्स खे थोरो ॿुधायो त आत्मकथा जो तव्हां ख़्यालु कीअं आयो ऐं उहो जो तव्हां लिखियो त पोइ उनखे एग्ज़ैक्टली केतिरा अरसो लॻो पूरो करण में या हुन में? हा, मतिलबु मज़मूननि जे लाइ त इहो आहे त मूंखे जॾहिं चयो वेंदो आहे कंहिंजे लाइ त मां उहे मज़मून लिखिया आहिनि या कॾहिं मूंखे ज़रूरत पई आहे, पर आत्मकथा जे लाइ या कॾहिं कॾहिं ईअं थियो आहे त मतिलबु मज़मून जो हिकिड़ो इलाही डिफरेंट ऐं हिकिड़ो इलाही मुख़्तलिफ़ फील्ड आहे जेका कीअं आहे। उन में इलाही सारा मुंहिंजा तहक़ीक़ी मज़मून आहिनि ऐं जेके मूं फील्ड में वञी पाण उहे कया आहिनि ऐं उहे मूंखे कॾहिं न कॾहिं किथां न किथां को असाइनमेंट मिलियो आहे जंहिंजे करे मां उहा फील्ड में वई आहियां। त इहो आहे। ॿियो इहो त आत्मकथा जे लाइ इहो आहे त आत्मकथा मूंखे इंडिया मां हिकिड़ी रेजिडेंसी मिली हुई 3 महीननि जे लाइ। त मूंखे उन्हनि त ऑफर कई हुई जेका मूं क़बूल कई। उन्हनि चयो त तूं 3 महीना असां वटि अची रहियो। उन्हनि मूंखे पे कयो सही तरह। त उन में मूंखे ख़बर कान्हे त मूंखे करिणो छा आहे। त मूं आसिफ़ फ़रक़ीअ खे ॿुधायो त मूंखे हीअं 3 महीननि लाइ उते वञिणो आहे। 3 महीना फैमिलीअ खां, माहौल खां, सभिनी शयुनि खां कटिजी मां हिकिड़ी ख़ूबसूरत हिकिड़ी पुरसकून जॻह ते वञी रहंदसि त उते मूंखे कुझु छा करिणो आहे। त आसिफ़ मूंखे चयो त तूं पंहिंजी बायोग्राफी लिख, तूं एॾो आसानीअ सां पंहिंजी ज़िंदगीअ जे बारे में ॻाल्हाए सघंदी आहीं त इलाही दिलचस्प आहे त तूं इहा लिख। त मूंखे उन महिल इहा ॻाल्हि इलाही आसानु लॻी। मूं सोचियो त न को मूंखे हिन जे लाइ तहक़ीक़ी किताब खपंदा, न को हवाला खपंदा, बसि अकेली मां वञी लिखंदसि। पर उहो एॾो आसानु बि कोन हो, ॾाढो मुश्किल हो मुंहिंजे लाइ लिखणु। त उते वेही ऐं मां जॾहिं लिखणु शुरू कयो त पंहिंजी ज़िंदगीअ खे या एतिरो उन तरफ़ वञणु, पर हिकिड़ी मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो पीरियड हो, तमामु घणो। पंहिंजे सभिनी उन्हनि हिकिड़ो दफ़ो त माण्हू ज़िंदगी में वरी मोटी वञणु, हा, पास्ट में, माज़ीअ में वरी झांकी पाइणु, हलिया पाइण खे इलाही ॾाढो। त उन जे करे पोइ बहरहाल मां लिखी वरिती। पर उनजो आख़िरी चैप्टर लिखंदे लिखंदे मुंहिंजी ॿांह टुटी पई, हुते फ्रैक्चर थी वियो हो। उते मुंहिंजो हेठि मथे कमिरो हूंदो हो, ॾाकणनि तां मां किरी पियसि चाहियां, त उते बि मां कुझु सोचींदी विलहंदी हूंदसि। उन खां पोइ मूंखे उनजी ख़बर न पई पवे त मुंहिंजी ज़िंदगी रवां दवा आहे ऐं मां इन जी आख़िरी चैप्टर मां कंहिंखे चवां, छा लिखां जो इहो आख़िरी चैप्टर हुजे। त इन ते मां अटकियल हुअसि। सॼो किताबु तयारु हो पर आख़िरी चैप्टर न पियो थिए। पोइ उन में वरी इहो थियो त टाइम मैगज़ीन वारा मुंहिंजो इंटरव्यू करणु आया, पर उहो वरी उन्हनि जो हिकिड़ो तहक़ीक़ी इंटरव्यू हो। त उन्हनि मूंखे चयो असां तुंहिंजे ॻोठु वञणु था चाहियूं। सो उहे मूंखे पंहिंजे मुंहिंजे ॻोठु हलिया, मूंखे पाण सां गॾु वठी। त जॾहिं उहे ॻोठ में हू पिया मूंखां सवाल कनि, इंटरव्यू हुननि जो हो, सवाल हू पिया कनि, पर असल में मूं ते इहा ॻाल्हि ज़ाहिर पई थींदी वञे त मुंहिंजो आख़िरी चैप्टर किथे आहे। आत्मकथा जो पहिरियों बाब शुरू ई ॻोठ खां थींदो आहे। त वरी उन्हनि ई घिटियुनि में घुमंदे घुमंदे मां पंहिंजो मां हिनखे जेको न भेटाईंदे त हिकिड़ी जेका नंढी छोकिरी हितां निकिती हुई ऐं उहा हाणे पंहिंजे 2 ॿारनि जी माउ आहे ऐं उहा वरी हिते आई आहे। उन्हनि धीअनि जो मुस्तक़बिल खे मतिलबु केॾो मुख़्तलिफ़ आहे मुंहिंजी धीअनि जी ज़िंदगी मूंखां। त इन तरह सां पोइ मूंखे पंहिंजो आख़िरी चैप्टर उते मिलियो हो ॻोठ में। त पोइ मुंहिंजी उहा मुकमल थी वई। लेकिन तव्हां पुछो त केतिरे देरि में तव्हां कई, त उहा 2.5 महीननि में मां सॼी बायोग्राफी लिखी। उन खां पोइ आख़िरी चैप्टर 2 कलाक 3 कलाक या 1 ॾींहुं लॻो हूंदो। त इन तरह सां मुंहिंजी उहा मुकमल थी। ऐं तव्हांजी अदबी जेको हल्को आहे उन में तव्हांजी गहरी दोस्ती उहा कंहिंसां आहे जंहिंसां तव्हां सम्झो था त तव्हां अदबी हवाले सां खुली करे कचहरियूं कंदा आहियो, अदब सां, शाइरीअ सां, ऐं इन हवाले सां की तव्हांजा के घाटा दोस्त हिकु ॿ हुजनि के न? उहो त मुंहिंजा 2 मुख़्तलिफ़ लॾा रहिया अदब में। पहिरियों मुंहिंजो लॾो जेको हो सो सिंधी अदबी संगत हो ऐं उहा कराची सिंधी अदबी संगत उन महिल तमामु घणी उरूज ते हुई ऐं उन में असांजो हिकिड़ो इलाही हमख़्याल दोस्त असां उते सभु गॾु थियासीं। त इहे असांजा सभु दोस्त हुआ, जंहिंमें अनवर पीरज़ादो, बदर अबड़ो, रऊफ़ निज़ामाणी ऐं इन खां सवाइ अमीर अबड़ो ऐं ॿिया काफ़ी सारा, शाह मोहम्मद पीरज़ादो, सत्तार पीरज़ादो, इहे सभु दोस्त असांजा हुआ। उन में शाह मोहम्मद पीरज़ादो, अमीर अबड़ो मुंहिंजा ज़ाती दोस्त हुआ जंहिंसां मुंहिंजी अॼु ताईं बि उहा दोस्ती रहे थी।
ऐं उन खां पोइ मतिलबु इहा बि हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे त असांजे जे पूरे उन सर्कल खे या उन असांजो पूरी हिकिड़ी सोच जे माण्हुनि खे ऐं अदबी उन में सोच जे माण्हुनि सां इहो त असां मुख़्तलिफ़ सियासी लाॻापा अलॻि अलॻि रखंदा हुआसीं पर हिकिड़ी तरह सां उहे रोशन ख़्याल माण्हू सभु जेको बुनियादु हो असांजो असां सभु रोशन ख़्याल माण्हू हुआसीं कुझु लेफ्ट जा हुआ कुझु मुख़्तलिफ़ त उहो लॾो त असांजो ईअं हलियो वियो उन खां पोइ मां मुंहिंजो औरतुनि जो मां वुमेन एक्शन फोरम जी मेंबर रहियसि ऐं उन खां पोइ मुंहिंजो इन तरह सां हिकिड़ो अलॻि सां सफ़र शुरू रहियो मतिलबु रवां दवा रहियो उहो उन में मुंहिंजी दोस्तूं तमामु घणियूं आहिनि कराची में बि ऐं मुख़्तलिफ़ पर अमर सिंधू ऐं इरफान मला मुंहिंजो उन लॾे जो जंहिंसां वरी पोइ मुंहिंजो अदबी ॻाढापो बि रहियो ऐं रुखसाना प्रीत आहे इहे सभु मुंहिंजियूं सुठियूं दोस्त रहियूं आहिनि पोइ त इन तरह सां मुंहिंजो अदबी सफ़र पोइ वरी अॻियां रहियो पर इहो आहे त मुंहिंजो जेका सिंधी अदबी संगत जी टुटी वञण खां पोइ सिंधी अदबी संगत न टुटी असांजो हल्को या असांजो जेको उहो असांजे सर्कल ते कराची में जेको टुटो उन खां पोइ काफ़ी असां उन सॼी शइ जी खोट महसूसु कई मतिलबु खोट या ॿाड़ त अदब तनक़ीद खां सवाइ कीअं अदब लिखी सघिजे थो त उन सॼी शइ खे जी ॿाड़ खे महसूसु कयो पर ॻाल्हि इहा ई त वक़्तु गुज़रंदो वियो असांजी मसरूफ़ियतूं बदिलजंदियूं वियूं असां प्रोफेशनल लाइफ में शुरू थी मतिलबु असां तक़रीबन शागिर्दी वारो दौर हो या नई नौकिरियुनि वारा दौर हुआ त उन खां पोइ हिकिड़े तरह सां सॼियूं सरगर्मियूं बि बदिलजी वियूं पर उहो सॼो दौर गॾिजे रहे तव्हांजो शाइरी हवाले सां बि तव्हां ॿुधायो तव्हांजो हिकिड़ो आत्मकथा तव्हां लिखी तव्हांजी सॼी ज़िंदगी नंढपण बि तव्हां पंहिंजे हवाले सां ॿुधायो तव्हांजी ज़िंदगीअ में इश्क मोहबत जो दाख़िल थियणु ऐं पोइ वरी उन शइ खे उन ते तव्हां इश्क मोहबत ऐं प्यार ते का शाइरी कई आहे तव्हां ऐं उहे कैफ़ियतूं उहे कहिड़ी उमिरि में तव्हां फील कयूं पहिरियों दफ़ो फस्ट टाइम तव्हां असां सां शेयर कयो त तव्हांजो न उहो त मां शेयर करे सघां थी पर शाइरी ऐं मुंहिंजी पर्सनल लाइफ उन ॿिन्ही शयुनि में फ़र्क़ु आहे मुंहिंजी शाइरी मुंहिंजी तव्हांजी शाइरी फेमिनिस्ट ऐं न पर मुंहिंजी उन क़िस्म जी वधीक न आहे मुंहिंजी फेमिनिस्ट शाइरी आहे पर मुंहिंजी शाइरी मुंहिंजी आत्मकथा कान्हे न आत्मकथा त हा उन में इहो आहे त मुंहिंजी शाइरीअ में इलाही सारनि औरतुनि जा तजुर्बा बयानु कया आहिनि ऐं इन खां अलावा जेको मर्द ऐं औरत जी अणबराबरी वारो हिकिड़ो सलूक आहे उन खे मूं वधीक कयो आहे जॾहिं त मुंहिंजी शादी मां जंहिंसां शादी कई उहो अहिड़े क़िस्म जो मर्द कोन्हे उन सां मुंहिंजी या जंहिंसां मुंहिंजो इश्क हो त असां उहो उन इश्क ऐं शादी इन्हनि सभिनी शयुनि में मुंहिंजो वास्तो अहिड़े मर्द सां कोन्ह पियो जेको मुंहिंजी शाइरी जी औरत जो आहे त शाइरी मुंहिंजी बायोग्राफी न आहे त इन जे करे मुंहिंजा उन तरह सां हो ऐं बाक़ी इहो आहे त मां सम्झां थी त मां उनखे पंहिंजी मर्ज़ीअ सां ज़िंदगी मां इन सॼी शइ में जेका हिकिड़ी पंहिंजी ख़ुशकिस्मती सम्झां थी त मूं हमेशह पंहिंजी ज़िंदगी पाण चूंडी आहे मूं जेको बि कुझु कयो आहे मूंखे मुंहिंजियूं कामयाबियूं मुंहिंजियूं नाकामियूं पर उहे सभु मढ़ियल न आहिनि मूं ते मूं कॾहिं बि पंहिंजी ज़िंदगी जो को बि दौरु मढ़ियल दौर जे तौर ते न गुज़ारियो आहे इहे सभु मूं पंहिंजी पसंदि सां कयो आहे सभु फ़ैसिला तव्हांजा पंहिंजा ज़ाती सभु फ़ैसिला मूं पंहिंजी मर्ज़ीअ सां कया आहिनि ऐं सोचे सम्झी कया आहिनि ऐं तव्हांजी जेका पर्सनैलिटी आहे उहा अहिड़ी आहे त उन ते कंहिं क़िस्म जो फ़ैसिलो थोपे बि नथो सघिजे जेके तव्हांजा मिट माइट तव्हांजा लाइफ पार्टनर्स आहिनि उन्हनि खे बि ख़बर हूंदी त अत्या खे हीअं नथो चई सघिजे त हीअं कर ऐं हीअं न कर उहा पंहिंजे मर्ज़ीअ जी पाण मालिक रही आहे तव्हांजी मतिलबु मौसीक़ीअ में इंट्रस्ट दिलचस्पी रही आहे मौसीक़ी ॿुधंदा आहियो हा बिल्कुलु ज़ाहिर मां त शुरू खां वठी मां ॿुधंदी आहियां ऐं उन खां पोइ काफ़ी शयुनि में इहो आहे त कहिड़े क़िस्म जी मौसीक़ी ॿुधंदा मतिलबु मां जेको आहे घणो करे मां इन सां नीम क्लासिकल ऐं उन खां सवाइ ॿियो मां ख़ासि तरह सां शाइरीअ खे वधीक ॾींदी हुअसि या उन सॼी शइ खां पर इहो आहे त असां मुंहिंजी वक़्त सां गॾु मुख़्तलिफ़ माण्हुनि सां मिलण जे करे हिकिड़ी डेवलपमेंट थींदी आहे काफ़ी शयुनि में मुंहिंजी ख़ुदा बख़्श जे ज़िंदगी में अचण खां पोइ मुंहिंजूं काफ़ी शयूं वधीक डेवलप थियूं हुन जी इन मामले में अञा वधीक जेको हिकिड़ो ज़ौक़ु आहे उहो डेवलप्ड हो
उन सां मां वधीक क्लासिकल म्यूज़िक जो हिकिड़ो मूंखे वधीक ज़ौक़ में मिलियो ऐं असां गॾिजो कयो। आर्टिस्ट माण्हू आहे इन हवाले सां बि मुंहिंजो हुयो ज़हन में त मूं तव्हां सां डिस्कस कंदासीं या कचहरी कंदासीं पाण में। अच्छा, हिकिड़ो आर्टिस्ट माण्हू चवंदा आहिनि आर्टिस्ट सां रहणु तमामु ॾुखियो कमु आहे। आर्टिस्ट सां दोस्ती कयो, आर्टिस्ट सां तव्हां सफ़र कयो, पर हिकिड़े आर्टिस्ट एज़ अ लाइफ पार्टनर उनखे एक्सेप्ट करणु उन सां रहणु ॾुखियो कमु आहे। तव्हां छा था सम्झो, इहो वाक़ई में आहे या उहो ॿ ॻाल्हियूं आहिनि त जेको मर्द आहे उन जे लाइ चवंदा आहिनि, उहो त वरी अदीब वरी को आसानु हूंदो आहे छा? अदीब आर्टिस्ट न, अदीब ऐं आर्टिस्ट ॿई चवंदा आहिनि त मुश्किल आहे। उहो इन जे करे चवंदा आहिनि त मर्द पंहिंजी इन सॼी, भले उहो पाण लिबरल आहे, उहो सॼी शइ खां करे थो, पर जेका उनखे समाजी तौर ते हिकिड़ी छूट मिलियल आहे त भई इहो कमु मानी पचाइणु मर्दनि जो कमु आहे, या मतिलबु मुख़्तलिफ़ तरह सां जेके लीका पातल आहिनि हू उन सॼी शइ जी अदब में मुखालफ़त करे ज़ाती तौर ते न कंदो आहे। ऐं उन करे पोइ हू पंहिंजो स्पेस इलाही घणो खणंदो आहे ऐं औरत खे उहो स्पेस कोन ॾींदो आहे। त ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि आर्टिस्ट जी न आहे, ॻाल्हि छा औरतूं आर्टिस्ट कोन हूंदियूं आहिनि छा? औरतूं अदीब न आहिनि छा? पर उहे पंहिंजी सॼी ज़िंदगी सही तरह सां, जॉन एलिया हिकिड़ो बिल्कुलु पंहिंजे घर वारनि खे या ॿारनि खे को टाइम न ॾींदो हो, पर ज़ाहिदा हिना पंहिंजे ॿारनि खे हंज में खणी, ज़ाहिदा हिना जी कहाणी या उनजी जेको कहाणी जी जेका टेक्निक आहे, उनजी कहाणियुनि जो जेको दर्द आहे, उन सां त कंहिंखे कोन हूंदो न, पर उहा पंहिंजे ॿारनि खे हंज में खणी मानी बि पचाईंदी हुई, बोड़ बि रधींदी हुई, उन वटि को नौकर कोन हुआ, ऐं उन वटि ऐं उन खां सवाइ नौकिरी बि कंदी हुई, पर उन खां पोइ बि असांखे उन जूं एतिरियूं शाहूकारु कहाणियूं मिलनि थियूं। फ़हमीदा रियाज़ आहे, किश्वर नाहिद आहे, इन्हनि सभिनी अहिड़े तरह सां पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी आहे। बाक़ी उहा त माईअ खे आर्टिस्ट मर्द मिलंदो त पोइ उहो पंहिंजो वधीक स्पेस खणंदो, त हिकिड़े हद ताईं ईअं रहियो बि आहे त उन्हनि असांजे वॾनि आर्टिस्टनि वॾनि शाइरनि जूं ज़ालूं, मां पाण बि उन्हनि जा इंटरव्यूज़ कया आहिनि ऐं उहे उन्हनि खे इहो ई उन्हनि जे तरफ़ा खां ॿुधायो वियो त छाकाणि त उन्हनि ते क़ौम जो भार आहे, जेको मुल्क जो भार आहे, ऐं उन करे उन्हनि खे हिकिड़ो तमामु घणी वॾी शाइरी ॾियणी आहे, इन करे उनखे घर जे कमनि खां परे कयो। उहे त जोश मली आबादी आहे या शेख अयाज़ आहे या केर बि आहे, पर उहे कमनि जो बोझ उन्हनि जे मथां आहिनि, त इन करे उहे कंदा, पर औरतूं जेके आहिनि उहे पंहिंजो कंदियूं आहिनि। त मां इन सॼे कॉन्सेप्ट खे नथी मञा, ऐं बाक़ी इहो त सभिनी औरत जो ख़ासि फ़र्क़ु इन हवाले सां हुजण बि न घुरिजे। हा, हिकिड़ो एज़ ए इंडिविजुअल आहे, हिकिड़ो माण्हू आहे, उनजो उन हवाले सां उनजूं पंहिंजूं लाइक्स ऐं डिसलाइक्स आहिनि, उन जा पंहिंजा इंट्रस्ट दिलचस्पियूं आहिनि जंहिंजे हवाले सां। हा, बाक़ी उहो केॾो बि वॾो आर्टिस्ट आहे त उहो बि घर में थांवंदो ई सघे थो। जी बिल्कुलु। ऐं त छा ईअं कॾहिं थियो आहे लाइफ में त को थ्रेट मिलियो आहे, की धमकियूं मिलियूं आहिनि ज़िंदगीअ जूं, लाइफ जूं, के छो त इन क़िस्म जूं तव्हांजी जेका चइबो आहे बेबाक क़िस्म जी हिकिड़ी पर्सनैलिटी आहे? न, असल ॻाल्हि आहे त इहो जेको मुंहिंजूं जेके लिखणियूं हुयूं उहे एतिरियूं जेकॾहिं बेबाक आहिनि, बोल्ड आहिनि, या उन में इलाही ज़्यादा रेज़िस्टेंस पावर आहे, त उहे इन करे बि आहे त इहे ज़िया जे दौर में लिखियो वियो हो, ऐं सॼो ज़िया जो दौर हो ई अहिड़ो जंहिंमें हिकिड़ो तमामु घणो माण्हुनि वटि एहतिजाज हो, पोइ उहे रोडनि ते बि नारा लॻनि, ज़ाहिर मां असां सभु बि रोडनि ते बि हूंदा हुआसीं, या उन खां त उन सॼे दौर में हिकिड़ो इलाही लाउड रवैयो हो, लाउड लहजो हो, ऐं इहा सॼी शाइरी उन दौर जी आहे वधीक, या उन खां पोइ बि आहे, त उन में इहो आहे त पोइ मूं वधीक इंसानी रिश्तनि ते बि वधीक ध्यानु ॾिनो। मतिलबु उन वक़्तु ज़िया जे हुकूमत खे ललकारणु या कानून खे ललकारणु, इन खां सवाइ मूं जेका घर जे अंदरि पिदरशाही जेका घर जे अंदरि आहे, हिकिड़ी त रियासत जे तरफ़ खां, हिकिड़ी घर जे अंदरि, त मूं उन दौर में बि उन पिदरशाहीअ खे ललकारियो आहे, ऐं मुड़ुस ऐं ज़ाल या इन्हनि सभिनी जा भाउ पीउ सभिनी जे विच में उन्हनि रिश्तनि खे बि ललकारियो आहे, त घर इन्हनि रिश्तनि जे अंदरि बि पिदरशाही आहे। सही। तव्हांजे ॿारनि में तव्हां सम्झो था त इहा तव्हांजी जेका नेचर आहे इहा ट्रांसफ़र थी आहे, या उन्हनि जी हिकिड़ी अलॻि पर्सनैलिटी आहे, तव्हांजी ॿ न्याणियूं आहिनि? हा, बिल्कुलु। ऐं मां सम्झां थी त असां सोच असां सभिनी जी साॻी आहे, मतिलबु ख़ुदा बख़्श पंहिंजो स्टूडियो उन ज़माने में बि हिकिड़ो अलॻि हिकिड़ी ऑफिस हूंदी हुनजी, उन पंहिंजे घर में आंदी। मुंहिंजे घर में जेके सर्वाइवर मायूं आहिनि, उन ज़माने में या त पनाह या जेको शेल्टर होम अञा कोन ठहियो हो, त जेके मायूं हूंदियूं हुयूं जेके घरनि मां मतिलबु अहिड़े तरह सां हालातनि में घर खे छॾण जे लाइ मजबूर हूंदियूं, या उन्हनि ते
हिते क़त्ल जा केस हूंदा हुआ उन्हनि खे असां पंहिंजे घरनि में रहाईंदा हुआसीं। उहे औरतूं हिते मुंहिंजे घर में सुहाई सुहाई जो नंढपण उन्हनि में गुज़रियो आहे। उन्हनि खां उहे ॾुख जूं कहाणियूं ॿुधंदे उन्हनि खे मुंहिंजे घर में रोअंदे मुंहिंजे हंज में मुंहिंजे कंध ते उन्हनि खे रोअंदे ॾिठो आहे। ऐं त हू कीअं उन सॼी शइ खां पाण खे परे रखे सघनि पियूं। असां त उन्हनि खे कोन्ह चयो त तव्हां वॾा थी फेमिनिस्ट थियो या वॾियूं थी आर्टिस्ट थियो, पर ख़ुदा बख़्श जा बि रहिया उहे साॻा रहिया। त मां राति जो जेकॾहिं 12 बजे 1 बजे कंहिं माईअ जो फ़ोन थो अचे त मां फलाणी जॻह ते बीठी आहियां, मां गाॾी खणां थी सर्दियुनि जे 2 बजे ॿार नंढड़ा ॿार ख़ुदा बख़्श वटि छॾे अकेली गाॾी खणी निकिरां थी उन माईअ वटि वञी पुॼां थी, त उन महिल उन्हनि ॿारनि खे चङी तरह सां ख़बर हुई त इंसानी हक़ छा थींदा आहिनि, औरतुनि जा हक़ छा थींदा आहिनि। त इन करे हू कीअं हिकिड़ी अलॻि शख़्सियत ठाहे सघनि पिया त ऐं या उहो अलॻि तरह सां कीअं सोचे सघनि पिया। नाज़रीन, इतिया दाऊद सां वरी दिलचस्प कचहरी जारी रहंदी, वरी हिकिड़ी नंढड़ी ब्रेक खां पोइ वरी हाज़िर थींदा। वेलकम बैक नाज़रीन, हाज़िर आहियूं ब्रेक खां पोइ। मैडम सां तमामु दिलचस्प कचहरी असांजी जारी पई थी हले। उन हवाले सां असां मैडम सां हिकिड़ी ॻाल्हि, मैडम मां तव्हां खां पुछणु चाहींदसि एज़ अ फीमेल, हिकु औरत जे तौर ते साड़ियूं तव्हांखे अक्सर मां ॾिठो आहे तव्हां साड़ियुनि में रहिया आहियो, पोइ इहो भला तव्हांखे पाण खे वधीक पसंदि आहे या तव्हां जेके लाइफ पार्टनर जी का ख़्वाहिश आहे त तव्हां साड़ियूं पायो? न, असल में मूंखे साड़ीअ जो जेको पहिरियों यादि थो अचे त मूंखे साड़ी कॾहिं खां पसंदि आई, त उहा मूं पहिरियों दफ़ो जीअं मूं ॿुधायो त मां फ़हमीदा हुसैन जे सुफ़े में लिखियो हो हिकिड़ो। उन खां पोइ फ़हमीदा हुसैन हिकिड़ो प्रोग्राम करायो ऐं मां उन में काफ़ी नंढी हुअसि पर पंहिंजी कज़िन सां गॾु उते आई हुअसि ऐं उन में फ़हमीदा हुसैन अच्छी साड़ी पाती हुई मूंखे पहिरियों दफ़ो। ऐं मां उन वक़्तु एतिरी नंढी हुअसि जो महताब राजती मुंहिंजो हथु पकड़े मूंखे संदलीअ ते बीहारियो ऐं त उन में उते बि मां नज़म पढ़ी, त मूंखे पहिरियों दफ़ो फ़हमीदा हुसैन ते साड़ी पसंदि आई। ऐं उन खां पोइ मां 9th क्लास में हूंदी हुअसि त असांजी फैमिलीअ में हिकिड़ी शादी थी त मूं हुन में साड़ी पाती हुई, पर सुहाईअ त 7 सालनि जी उमिरि में साड़ी पाती हुई। त मूंखे बहरहाल साड़ी ॾाढी वणंदी आहे ऐं उन में कुझु माण्हुनि मूंखे कॾहिं तंज़ कंदे या तानो ॾींदे चयो आहे त तव्हां इहो मुहाजिर औरतुनि जो लिबास था पायो, त ॻाल्हि इहा आहे त मूंखे उहे इलाही मुंहिंजो उर्दू ॻाल्हाईंदड़ मुंहिंजो दोस्त मूंखे ॾाढियूं पसंदि आहिनि, पर साड़ी सिंधी ऐं मुहाजिर कान थींदी आहे, हिंदू ऐं मुस्लमान कान थींदी आहे। ऐं साड़ी असांजो मां सम्झां थी त मोहन जे दड़े जी जेका मूर्ति आहे उनखे बि सलवार कमीज़ त पातल कोन्हे, हिकु उन ई तरह सां कास्ट्यूम मिलंदड़ जुलंदड़ आहे, त मूंखे शुरू खां वठी साड़ी ॾाढी पसंदि आहे। हिस्ट्री असां रिलेटेड बि आहे। हा, त मुंहिंजी वॾी भेण इंस्पेक्टर ऑफ स्कूल्स हूंदी हुई ऐं उहा मुंहिंजी माउ खां बि उमिरि में वॾी हुई, जो मूं पहिरीं ॿुधायो त मुंहिंजे माइटियल औलाद मुंहिंजे पीउ जो हो, त उहा साड़ियूं पाईंदी हुई ऐं त मूंखे शुरू खां वठी लिबास असल में माण्हूअ जी पंहिंजी पर्सनैलिटी खे रिप्रेज़ेंट थो करे। पोइ माण्हू जंहिंमें फ्री फील थिए, जेको शइ सुठे तरीक़े सां कैरी करे माण्हू करे सघे, पोइ कंहिं बि क़िस्म जो लिबास थी थो सघे। अच्छा, तव्हांजी शाइरीअ मां तव्हांखे या तव्हांजी सॼी ज़िंदगीअ मां चवंदा सिर्फ़ु शाइरी न, अहिड़ो को ख़ासि वाक़ियो जेको तव्हां सम्झो त यादगारु रहियो हुजे ऐं उन खां पोइ उनजो असरु तव्हांजी ज़िंदगीअ ते तमामु घणो अरसे ताईं रहियो हुजे? असल में त मुंहिंजे लाइ हमेशह कुझु बि लिखणु इलाही ॾुखियो रहियो आहे। मां का बि जेकॾहिं को हिकिड़ो नंढिड़ो पैराग्राफ बि लिखंदी आहियां त मुंहिंजे लाइ इलाही मुश्किल हूंदो आहे उन में वञणु, उन जे बारे में सोचणु या उन जे बारे में कुझु बि तहक़ीक़ करणु। त इन तरह सां शाइरी बि मुंहिंजे लाइ ॾुखी रही आहे ऐं मां हर नज़म जे पुठियां तमामु घणो, इन करे मां इलाही घटि शाइरी कई आहे। काफ़ी सारी हिकिड़ी नज़म जे पोयां मूंखे पंहिंजा हा हिकिड़ी कहाणी, हा तमामु, ऐं उहे सभु शयूं मुंहिंजे पहिरें दिलि तां गुज़रियूं आहिनि ऐं उन खां पोइ मां उन ते लिखी सघी आहियां। पर उन जे बावजूदि जेका मूंखे वधीक सुञाणप मिली ऐं या जंहिं मुंहिंजी नज़म खे तमामु घणो पसंदि कयो वियो हर मतिलबु पाकिस्तान में बि या ॿाहिरि बि, उहो आहे पंहिंजी धीउ जे नाम जेका नज़म जी लिखियलु हुई त जे तोखे कारी करीन त मरी वञजांइ नी ज़रूरु लाइजांइ। उनजो त इहो आहे त मुंहिंजी इहा नज़म मां सम्झां थी ख़ुदा बख़्श जे करे ई मजमूए में शामिलु थी आहे, इन करे जो उहा मूं लिखी मूंखे विसरी वियो त मूं किथे पोस्ट कराई आहे या मतिलबु मुंहिंजी उहा वई केॾां। उन ज़माने में फ़ोटो कापी या ईअं त न हूंदो, बसि फ़ोटो कापी त हूंदी हुई पर
मां थोरी लापरवाह रही आहियां शुरू खां वठी त मूं कंहिंखे ॾेई छॾी मूंखे यादि कोन हो त पोइ मां मुख़्तलिफ़ अख़बारुनि में वेंदी हुअसि माण्हुनि खां पुछंदी हुअसि त तव्हां किथे उहा नज़म ॾिठी पोइ मूंखे ईअं कंदे कंदे ख़बर पई त इहा जागो अख़बार में कॾहिं शाये थी पोइ जागो अख़बार में मूंखे ख़ुदा बख़्श चवंदो त तोखे हर हालत में वञी ॻोल्हणो आहे मतिलबु हिकिड़े तरह सां पोइ मां उते रोज़ु वञी ॻोल्हींदी हुअसि अख़बार में उते वञी एतिरा रोज़ जा फाइल ॻोल्हींदी हुअसि नेठि आख़िरकार मूंखे उहा नज़म त मिली त इन तरह सां जेको मां लापरवाह रही आहियां पंहिंजी शाइरी जे बारे में सभु ऐं मां घणो करे कॾहिं कॾहिं इन करे बि उहे शयूं वरी वापसि खणी ईंदी आहियां अञा ताईं बि कंहिंखां आर्टिकल या का जेकर मां जल्दी सां फ़ोटो कापी न कराए सघी हूंदी आहियां खणी वेंदी आहियां त सिर्फ़ु उन जे करे वापसि वठी ईंदी आहियां त हरूभरू घर में जहिड़ो थींदो त इन करे यादि सां चवंदी आहियां त मां छाकाणि फ़ोटो कापी न कराए सघी आहियां इन करे मूंखे वापसि ॾियो मां जहिड़ो नथी अफोर्ड करे सघां तव्हांखे पोइ मोकिलींदसि अच्छा तव्हां सां मां इहो बि पुछणो त जीअं तव्हां चयो त शाइरी ऐं कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके वाक़ियातनि हूंदियूं आहिनि हर शाइरी हर उनजे पुठियां हिकु नज़म जे पुठियां हिकु कहाणी आहे पर वरी नॉवल ऐं जेके जीअं ड्रामा चइजे थो इहे वरी जेको तव्हां लिखो था इहो फिक्शन आहे पोइ छा इहो आसान आहे या हूअ शइ वधीक ईज़ी आहे छो त उहो माण्हू गुज़ारे थो उन शइ खे पाण जीए थो त पोइ उहो लिखणु आसान आहे या हिकिड़ो टोटली माण्हू इमेजिनेशन बेस ते जेको माण्हू नॉवल थो लिखे को ड्रामो थो लिखे तव्हां ॿई लिखिया आहिनि ॿिन्हिनि क़िस्मनि जूं तव्हांजूं लिखणियूं आहिनि हा न मां त इहो पहिरें खां ई चवां थी त मुंहिंजे लाइ त कुझु बि कोन्हे आसान लिखणु मुंहिंजे लाइ त उहे ॿई हर का शइ ॾाढी मुश्किल आहे पर ॻाल्हि इहा आहे त नज़म बि मुंहिंजी रिसर्च हूंदी आहे नज़म हिकिड़ो वाक़ियो न हूंदो आहे मुंहिंजे लाइ बाक़ाइदा हिकिड़ी रिसर्च हूंदी आहे त औरतुनि जे हवाले खां उन्हनि जा रिश्ता उन्हनि सभिनी शयुनि हिकिड़े तरह सां ऐं ड्रामनि जे लाइ बि इहो आहे त मां ड्रामा सिलेक्टिव ड्रामा लिखंदी आहियां मूंखे त उन में मां जॾहिं बि लिखियो आहे त औरतुनि जा ई इशू खणी आई आहियां मां उन्हनि में त औरतुनि जे कहिड़नि इशूज़ ते कीअं आहिनि ऐं उन खां सवाइ पंहिंजी शर्तुनि ते लिखिया आहिनि त हिन जेका मुंहिंजी औरत जो केतिरो हूंदो उहा सुल्ताना सिद्दीकी नूरहुदा शाह ऐं सीमा ताहिर इहे टे औरतूं अहिड़ियूं मुंहिंजी ज़िंदगीअ में रहियूं आहिनि जिन मूंखे उन ॻाल्हि में मूंखे पंहिंजो पॉइंट ऑफ व्यू खे अॻियां आणण में ऐं उन्हनि मूंखे स्पेस ॾिनो आहे हा स्पेस ॾिनो आहे ऐं जिते मूंखे न मिलियो आहे उते मूं ड्रामो न लिखियो आहे त बाक़ी इहो आहे त मुंहिंजी नज़म बि हिकिड़ो ड्रामो हूंदी आहे उन में बि हिकिड़ा कैरेक्टर्स आहिनि ऐं ड्रामो बि हिकिड़ी नज़म वांगुरु सॼो उहो फोकस घुरंदो आहे त इन करे सभु शयूं हिक ॿिए सां सलाहियल आहिनि तव्हां अॻु में ज़िक्र कयो त तव्हांजो सेंस ऑफ ह्यूमर काफ़ी स्ट्रॉन्ग रहियो आहे त छा तव्हां मज़ाहिया बि कुझु लिखियो आहे पंहिंजो न ईअं त शायदि विच विच ते कॾहिं न कॾहिं का अहिड़ी लिखणी लिखी हूंदी जंहिंमें अची वियो हूंदो पर उहो न आहे बाक़ी दोस्तनि जी महफ़िल में निजी महफ़िलुनि में मुंहिंजो अञा ताईं उहो आहे शायदि उहो मूंखे पंहिंजे फैमिलीअ खां मिलियो आहे सही अच्छा तव्हांजे फैमिली में तव्हांजे ॿारनि में सभिनि मां वधीक तव्हांजी वेझड़ाई कंहिंसां आहे ॿ त दियूं आहिनि मुंहिंजूं ॿिन्ही सां आहे न ॿिन्ही सां इक्वल कुझु शयुनि में मुंहिंजूं सुहाई सां तमामु घणी आहे कुझु शयुनि में सूंहं सां वधीक आहे त पर इहो ई आहे त वाक़ई उन्हनि ॿिन्ही सां मुंहिंजो मुख़्तलिफ़ आहे ऐं हू ॿई पाण में ॿिन्ही जी तबियतूं मुख़्तलिफ़ आहिनि ॿिन्ही जो मिज़ाज बि मुख़्तलिफ़ आहे पर उनजे बावजूदि उन्हनि जो इहा ई हिकिड़े क़िस्म जी अंडरस्टैंडिंग हूंदी आहे त असां हिकु जहिड़ा न बि हुजूं अलॻि अलॻि हुजूं ऐं असांजी दोस्ती हुजे त कुझु शयुनि में मां सुहाई जी तमामु घणो मुंहिंजे वेझो आहे कुझु शयुनि में मुंहिंजे लाइ सूंहं वेझी आहे ऐं उन सां मां उहा सभु शयूं कंदा आहियूं त कॾहिं बि सुहाई सूंहं जी कमी पूरी न करे सघंदी आहे कॾहिं बि सूंहं सुहाई जी कमी न कंदी आहे अच्छा चवंदा आहिनि ज़िंदगीअ में हर रिश्ता पंहिंजी जाइ ते ॿार बि ॾाढा प्यारा थियनि था पर ॿारनि जा ॿार सभिनि मां घणा प्यारा थियनि था तव्हां रिसेंटली तव्हां सुहाईअ खे नंढड़ी ॼाई आहे पोइ तव्हांजो छा ख़्यालु आहे इहो वाक़ई में ईअं आहे हा इहो त आहे बिल्कुलु इन करे जो हिकिड़े तरह सां उन सॼे तजुर्बनि मां माण्हू गुज़री ऐं अचे थो नाज़रीन तमामु बहितरीनु गुफ़्तगू असां कईसीं ऐं त मूंखे तमामु पर्सनली ॾाढो मज़ो आयो ऐं हिकिड़ी टेक थी पवे असां औरतुनि खे जॾहिं असां ॾिसूं था अहिड़े क़िस्म जी बुर्दबार हिकिड़ी औरत हिकु बहादुर औरत खे त उमेदु आहे त तव्हांखे बि अॼु जो प्रोग्राम सुठो लॻो हूंदो ईंदड़ हफ़्ते वरी हिकिड़े नए सितारे सां गॾु हाज़िर थींदासीं तेसिताईं इजाज़त ॾींदो तव्हांजी होस्ट बाख़ पीरज़ादा खे अल्लाह।